भिरिया रोड भरिसां जलबाणी शाख स्टाफ वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार राफेल जलबाणी शहीद थी वियो आहे, जॾहिं त भिरिया रोड थाणे जो वॾो मुंशी सनहारो लाड़क सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे शरफुद्दीन कीरियो। जी शरफुद्दीन, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो हलंदो। भिरिया रोड भरिसां जलबाणी शाख वटि भिरिया रोड थाणे जो पुलिस एहलकार नामालूम फ़ौरन जी फायरिंग में शहीद थी वियो। वॾो मुंशी ज़ख़्मी। एहलकार राफेल अहमद जलबाणी ऐं भिरिया रोड थाणे जो वॾो मुंशी सुहारो लाड़क मुहर्रम जी ड्यूटी दौरान नौशर फिरोज़ खां मोटरसाइकिल ते सवार थी भिरिया रोड थाणे ते वञी रहिया हुआ त जलबाणी शाख स्टाफ वटि ओचितो 4 नामालूम हथियारबंदनि फ़ौरन मोटरसाइकिल फुर मज़ामत ते फायरिंग करे ॾिनी। इतला ते भिरिया सिटी भिरिया रोड SHOs ऐं DSP भिरिया फ़ाद मुग़ल वाक़े वारे हंधि पहुता, जितां शहीद थी वियल पुलिस एहलकार जो मड़ ऐं ज़ख़्मी खे खणाए इस्पताल पहुचायो। इस्पताल में डॉक्टरनि पारां एहलकार जे फ़ौत थियण जी तस्दीक कई। ज़ख़्मी एहलकार खे तिबी इमदाद ॾिनी वई। उन मौक़े ते ज़ख़्मी एहलकार सुहारो लाड़क ॿुधायो त नौशर फिरोज़ खां मुहर्रम जी ड्यूटी दौरान मोटरसाइकिल ते सवार थी भिरिया रोड वञी रहिया हुआसीं त भिरिया रोड लिंक रोड ते जलबाणी शाख स्टाफ वटि ओचितो 4 नामालूम हथियारबंदनि रोकण जी कोशिश कई, जंहिं दौरान मज़मत ते हथियारबंदनि जी फायरिंग में पोयां खां गोली लॻण सबबि एहलकार राफेल जलबाणी मौक़े ते ई शहीद थी वियो। ॿिए पासे इतला ते SSP नौशर फिरोज़ सदाम हुसैन ख़ासकली इस्पताल पहुतो ऐं शहीद एहलकार जो मड़ जो मुआइनो कयो। ज़ख़्मी वॾे मुंशी सुहारो लाड़क खां वाक़े बाबति तफ़सील मालूम कया, जॾहिं त SSP नौशर फिरोज़ पुलिस पार्टी सां गॾु वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो पिणु वरितो। डॉक्टरनि पारां मारिजी वियल एहलकार खे हिकु गोली पुठियां खां लॻल आहे, जेका दिलि वटि लॻण सबबि मौत वाक़े थियो आहे।